कल्याण की ॻाल्हि कंदा रहिया आहिनि। अॼु तव्हां साथ ॾेई करे इहो असांखे जेका कंदकोट जा सहाफ़ी कश्मीर भाइयों आप लोगों के साथ सिख बिरादरी है। आप किस चीज की परेशानी के पाकिस्तान जिंदाबाद टांगा है कश्मीर बनेगा पाकिस्तान साथ तरफा जेका रैली जो एहतमाम किया है जो प्रेस क्लब का घंटा घर ताईं निकितो है अञा ताईं ये रैली जेका जारी सारी है। असां कलम धणी असां सहाफ़ी कश्मीर सां गॾु आहियूं। असांखे जेके कश्मीर खे ज़रूरत पई असांजे लाइ असांजे रत जी ज़रूरत पई असां पाक फौज आर्मी सां गॾिजी करे कश्मीर जे सरहदनि में थी करे इंडिया के देश में नाबूद करे छॾींदासीं। कश्मीर बनेगा पाकिस्तान। यकीन की कश्मीर पाकिस्तान बनी चुको है। दफन करे हिंदुस्तान पूरे के असांजी पाक फौज असां पूरो पाकिस्तान कश्मीर सां गॾु खून जी आख़िरी कतरे बंदूक जी आख़िरी गोली कश्मीर में दफन करे मुसलमान कश्मीर सबूत ॾेई कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा। आस्ते आस्ते दोस्तों, आस्ते आस्ते कश्मीर तक काबिज रहंदो या उनकी भुला इंशाअल्लाह कश्मीर बन वेंदो पाकिस्तान। कश्मीर बनेगा पाकिस्तान। डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कंदकोट की तरफ का हज़ारे माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू शरीक आहिनि। हीअ कश्मीर सां यकदमी तौर ते रैली कढूं पिया। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, ISI जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जी रैली आहे। उनमें नंढा थोड़ा वॾा माण्हू शरीक आहिनि। मोदी सरकार जे मुंहं ते हिकु चमाट आहे जेको साज़िशूं करे 15 ॾींहंनि खां वठी करे मक़बूजा कश्मीर में हुन जेका कर्फ्यू लागू करे छॾियो आहे। इन ते माण्हुनि जो ज़ुल्म थी रहियो आहे। असां जेका जो पंहिंजे सिपा सालार पाक फौज सिपा सालार खे यकीन था ॾियारियूं जंहिं टाइम में पंहिंजो सॾु ईंदो असां सिरनि सां कफ़न ॿधी करे पंहिंजो सरहदुनि जो दिफ़ा कंदासीं ऐं मक़बूजा कश्मीर फतह कंदासीं। ऐं इंशाअल्लाह पाक फौज जेका आहे सो जंहिं खे बि सॾु कयो असां खून जो आख़िरी जेको आहे सो क़तरो आहे उनजो बि क़ुर्बानी ॾियण लाइ दिरे न कंदासीं। ऐं पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद। हलो हलो कंदकोट डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं कंदकोट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब तरफां कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार तौर जे जेका रैली कढी वई आहे। हिन रैली में कश्मीर कंदकोट ज़िले खां कई आयल मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि खां कई आयल सहाफ़ी दोस्तनि ऐं उन सां गॾोगॾु कंदकोट जा मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी तंज़ीमनि जा जेके अॻवान ऐं स्कूलनि जा शागिर्द मुख़्तलिफ़ सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि जा उस्ताद भारत
कंदासीं। नज़ीर मिराणी, सोच टीवी, कंदकोट। जी नाज़रीन, अॼु असां हिते पटानी भरिसां के बंद ते मौजूदु आहियूं। हीअ बंदि तव्हां ॾिसी रहिया आहियो, के बंदि हिन खे हथ सां कट ॾेई करे ऐं जे वेकिरो करे 1 अरब 20 करोड़ रुपया जेकी बजट रखी आहे सिंध गवर्नमेंट उनखे खाइण जे लाइ ऐं हीअ हथ खे बंदि खे कट ॾिनो वियो आहे। ऐं हीअ बंदि तव्हां ॾिसी सघो था, हिन खां हाणे पथर जी ऐं पिचगी जी भराई हले पई। हीअ ऑफिसर इंजीनियर मौक़िफ़ ॾियण लाइ बि तयारु कोन्हे, जो साफ़ हिन सां मौक़िफ़ ॾेई करे पंहिंजो मौक़िफ़ पेश कया। उहो मौक़िफ़ ॾियण खां बि लवाए रहियो आहे, जेको चए थो तव्हां वञी लिखो, भले वञी लिखो वञी करे। हीअ तव्हां नाज़रीन बंदि ॾिसी आयो आहे, कैमरा जी अखि में पंहिंजो दोस्त असांजो जेको कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो। बंदि जी पोज़ीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ बंदि आहे जेके 20 फुट बंदि पाए वियो आहे, 20 फुट बंदि पाए वियो आहे हिनखे। तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ करे रहिया आहिनि, सिर्फ़ु बजट ख़र्चु करण जे लाइ जेको आहे कमु करे रहिया आहिनि। 1 अरब 20 करोड़ रुपए जी बजट आई आहे। मड़ई 2010 जी ॿोॾि में बि हिननि जेको आहे उहो हथ सां जेको आहे कट ॾेई करे पूरी सिंध खे ॿोड़ियो। हाणे बि हिननि जो इहो ई प्लान आहे त हीअ बंदि खे 1 अरब 20 करोड़ रुपया खाइण जे चकर में बंदि खे कट ॾिनो आहे। ऐं हिते बंदि खे कट ॾियण जे बहाने हिते कमु कयो वञे पियो। हिते जेको 1 अरब 20 करोड़ रुपया जेको आहे त हिसोपति करे खाईंदा। नज़ीर मिराणी, सोच टीवी, कंदकोट।